साथियो, जे तव्हीं नौजवान आहियो ऐं तव्हांजी उमिरि 15 खां वठी 25 सालनि जे विच में आहे त हीअ चटाभेटी तव्हां लाइ आहे। कोल्हापुर गांधीनगर जे भारतीय सिंधु सभा जे किन मेंबरनि तरफ़ां हीअ ऑर्गेनाइज़ कई वई आहे मां बि एक्टर। हिन चटाभेटीअ में तव्हां नौजवाननि खे हिकु रील ठाहिणो आहे, 90 सेकेंड्स चओ, ऐं इहे रील्स जे लाइ तव्हां वटि वीडियो ॾिनल आहिनि सिंधी संगत जे यूट्यूब चैनल ते। 45 वीडियोज़ आहिनि, तव्हांखे को बि हिकु वीडियो सिलेक्ट करिणो आहे, उन वांगुरु एक्टिंग करणी आहे, उन वांगुरु ॻाल्हाइणो आहे, बसि मोकिलियो पंहिंजो वीडियो ऐं खटो इनाम। सिंधी संगत तरफ़ां इनाम ॾिना वेंदा। 3 इनाम आहिनि 5,000 जा, 10 इनाम 3,000 जा ऐं 10 इनाम 2,000 जा। त पोइ देरि न करियो, अॼु ई वीडियो ठाहियो ऐं मोकिलियो चंदा निरंकारी, सोनी जेसवाणी, परमानंदाणी ऐं सावलाणी खे। त अचो त गॾिजी पंहिंजी सिंधियत वधायूं। एक्टिंग जो टैलेंट हर कंहिं में आहे। असीं सिंधी आहियूं ई अहिड़ा आर्टिस्ट, आहे न? त करियो कोशिशि। जय झूलेलाल।